ओम श्री गणेशाय नमः। ओम नमो भगवते वासुदेवाय। हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। तव्हां सभिनी हरि भक्तन के नमस्ते। प्यारा भक्तों, ही कथा पाण गुरु कृपा से हासिल करे रहा आयूं। श्री गणपति सरस्वती जो दरे ध्यान करया थो मां भागवत महापुराण जो बयान, जंहिंमें व्यासदेव ऐं सुखदेव जी कयो आहे श्री कृष्ण लीला जो गुणगान। सभई चो जय भागवतम महापुराण। प्यारा भक्तों, कल कथा में पाण श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 3 स्कंद जे पहिरें अध्याय जे पहिरें भाग में ॾिठो हो त श्री कृष्ण भगवान कृपाचार्य विदुर जी ऐं ॿिया सभु जेके धृतराष्ट्र जी सभा जा वॾा विद्वान ऐं होशियार माण्हू हुआ, उन्हनि सभिनी धृतराष्ट्र ऐं दुर्योधन खे सम्झायो त तव्हां युधिष्ठिर जो हक़ उन्हनि खे ॾियो। विदुर जी चयो हो त हे भाई, तोखे ख़बर न आहे छा त श्री कृष्ण भगवान स्वयं पाण युधिष्ठिर जी तरफ़ आहे ऐं तुंहिंजो पुटु दुर्योधन स्वयं भगवान सां दुश्मनी थो करे, जंहिंमें तोखे पंहिंजो भलो न सम्झणु घुरिजे ऐं तोखे युधिष्ठिर जो राज विराए ॾियणु घुरिजे। सभई चयो जय श्री कृष्णा। अॼु पाण श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 3 स्कंद जे पहिरें अध्याय जो ॿियो भाग शुरू करे रहिया आहियूं। जॾहिं विदुर जी पंहिंजे भाउ धृतराष्ट्र खे सम्झाए चयो हो त युधिष्ठिर जो राज उन्हनि खे ॾेई छॾ, लेकिन उन ते बि धृतराष्ट्र कुझु बि जवाब न ॾिनो। तॾहिं दुर्योधन गुस्से में अची हुकुम ॾिनो त विदुर जीअ खे मुंहिंजी सभा मां बि ॿाहिरि कढो। ही असांजे कुल में बाने जो पुटु, मतिलबु त दासीअ जो पुटु थी पंहिंजी ॻाल्हियुनि में पांडुअनि जी तरफ़ थो वठे। जंहिंजी पालना मां करियां सो सभा में वेही पाण खे मुंहुं जहिड़ो सॾाए थो। दुर्योधन जो ही हुकुम ॿुधी जॾहिं संदसि सिपाहियुनि विदुर जीअ खे सभा मां कढण जी कई, तॾहिं बि धृतराष्ट्र दुर्योधन खे कुझु बि न चयो ऐं तॾहिं विदुर जी सम्झियो त जेकॾहिं ॿियो को मूं खे हथ खां वठी उथारींदो त मुंहिंजी बेइज़ती थींदी। उन करे हाणे हितां पाणे उथी वञणु घुरिजे। बिंद्राबन बिहारी कौरवनि जो नास करणु घुरे थो, तंहिं करे धृतराष्ट्र ऐं ॿियनि कौरवनि जे मन में अधर्म अची वियो आहे ऐं हू चङी ॻाल्हि खे सम्झी नथा सघनि। अहिड़ो वीचार करे विदुर जी उतां उथी दरवाज़े ते वियो ऐं धनुष बाण हथियार वग़ैरह जेके बि हुअसि उहे सभु छॾे ॾिनाई। हथियार रखण जी वजह हीअ हुई त हथियारनि समेत हलियो वञे हा त मतां दुर्योधन खे शक पवे त पांडवनि जी तरफ़ मिली वियो आहे। विदुर जी पंहिंजा कपिड़ा लाहे फ़क़ति हिकु लंगोटो ऐं चादर करे हस्तिनापुर खां उत्तराखंड में तीर्थ यात्रा करण लाइ हलियो वियो। हथियार रखण जो हिकिड़ो ॿियो सबबु ही हो त विदुर जी परम भक्त थियण वारी ॻाल्हि खे ॼातो त हाणे दुर्योधन ऐं ॿियनि कौरवनि जो नास थियणो आहे। मूं उन्हनि जे कुल में जनमु वरितो आहे, उन करे पहिरियां ई हथियार रखी छॾणु घुरिजनि, जंहिं करे लड़ाई करणी न पवे। विदुर जी हिकु वरह ताईं भारत खंड में तीर्थ यात्रा कंदो जमुना नदीअ जे किनारे ते पहुची उते सभिनी देवताउनि जो दर्शन कयो। पोइ मैत्री रकेश्वर जी कुटिया में घणनि ॾींहंनि ताईं टिकियो। उन्हनि ॾींहंनि में विदुर जीअ जे परपुठु हस्तिनापुर में महाभारत थियो, जो दुर्योधन ऐं ॿिया सभु कौरव मारिजी विया। राजा युधिष्ठिर श्री कृष्ण भगवान जी मदद सां राजगद्दी हासिल कई। जॾहिं उद्धव भगत श्री श्याम सुंदर जे वेंकट वञण खां पोइ द्वारिका मां बद्रिका आश्रम ॾांहुं थे वियो, तॾहिं रस्ते में विदुर जी सां मुलाक़ात थियसि। हू ॿई परमेश्वर जा परम भक्त पाण में भाकुर पाए मिलिया ऐं विदुर जी उद्धव भगत खां दुर्योधन ऐं ॿियनि सभिनी जे मारिजी वञण ऐं राज सिंघासन ते युधिष्ठिर जे वेहण जो हाल ॿुधी पहिरियां ई पछतायो, पर वरी श्री श्याम सुंदर जी मर्ज़ी अहिड़ी तरह सम्झी संतोष कयो। सभई चयो जय श्री कृष्णा। श्रीमद् भागवत महापुराण साहिब 3 स्कंद
पहिरियों अध्याय संपूर्ण थियो। अध्याय ॿियो उद्धव भगत जो विदुर जीअ खे श्री श्याम सुंदर जो हाल ॿुधाइण। श्री सुखदेव जी महाराज चयो त ए राजा विदुर जी उद्धव भगत सां गॾिजण बाद पुछियो त ए उद्धव जी अवां श्री कृष्ण महाराज खां हिकिड़े पल बि जुदा नथा रहो ऐं अॼु कहिड़ो सबबु आहे जो मां तव्हांखे अकेलो थो ॾिसां। श्री श्याम सुंदर मुंहिंजे प्राणनि जो प्यारो ऐं बलराम जी प्रद्युमन अनर्द सांब सूरसेन वासुदेव देवकी अक्रूर ऐं ॿिया सभु यादव त चङा भला हुआ ऐं युधिष्ठिर अर्जुन ऐं ॿिया पांडव कुंती द्रौपदी ऐं मुंहिंजो भाउ धृतराष्ट्र जंहिं पंहिंजे पुटनि जे मोह में फासी नरक वञण जी तदबीर पई कई से त चङा भला हुआ। ऐं मां ॼाणां थो त श्री श्याम सुंदर पृथ्वी जे भार लाहिण वास्ते धृतराष्ट्र ऐं ॿियनि कौरवनि जो ज्ञान खसे राजा दुर्योधन खे मारण वास्ते श्री कृष्ण जी वेंकटनाथ अवतार वरितो आहे। तंहिंजो कुझु अहिवाल ॿुधायो जो उन जी लीला ॿुधण करे तीर्थ स्नान जो फल मिलंदो आहे। सभई चयो जय श्री कृष्णा। ही ॻाल्हि ॿुधी उद्धव भगत अखियुनि में पाणी आणे रोअण लॻो ऐं जॾहिं कुझु बि जवाबु न ॾिनई तॾहिं विदुर जी उनखे उदास ऐं रोईंदो ॾिसी सम्झियो त श्री कृष्ण महाराज शायदि अंतर्ध्यान थी वियो आहे ऐं उद्धव जी मुंहिंजे पुछण ते उन जो ध्यानु करे रोए थो। आख़िर कुझु देरि बाद उद्धव जी पंहिंजियूं अखियूं उघी चयो त ए विदुर जी तव्हां केशव मूर्त जो कहिड़ो अहिवाल था पुछो। श्री कृष्ण रूप सूरज लिकी वियो आहे ऐं हाणे कलजुग रूपी राति थी आहे। मां पंहिंजे ऐं ॿियनि यादवनि जे निभाग जो तव्हांखे कहिड़ो हाल ॿुधायां जो पार ब्रह्म परमेश्वर पंहिंजी मर्ज़ीअ सां वासुदेव जीअ जे घर जनम वरितो पर असां संदसि वॾाई न ॼाणी खेसि हिकिड़ो यादव पंहिंजो भाई बंदि पे सम्झियो। हाणे संदसि महिमा ॼाणण ते सवाइ पछताइण जे ॿियो कुझु बि हथु नथो अचे। मां संदसि वॾाई अव्हां सां केतिरी क़दुरु बयानु करियां त हिन 16,108 स्त्रियुनि सां शादी करे गृहस्थ आश्रम जो धर्म रखियो। उन जे अवतार वठण ऐं लीला करण जो ही मतिलबु हो त संसारी जीव उन लीला ऐं कथा खे ॿुधी ऐं चई भवसागर पार लंघे वञनि। हिन केरनि बलवान दैतन ऐं राजाउनि खे मारे मुक्ति ॾिनी ऐं पृथ्वीअ जे भार लाहिण वास्ते पंहिंजी इच्छा सां अवतार वठी कौरवनि ऐं पांडवनि जो महाभारत करायो। दुर्योधन ऐं ॿियनि सभिनी कौरवनि खे नास कयो। युधिष्ठिर ऐं ॿियनि पांडवनि पंहिंजे भक्तनि जी रक्षा करे उन्हनि खे राज गद्दी वठी ॾिनी। 56 करोड़ यादवनि खे दुर्वासा रखेश्वर खां श्राप ॾियारियो जे पाण में लड़ाई करे मुआ। इहा ॻाल्हि यादि करे मूंखे ॾाढो ॾुख थो थिए। ए विदुर जी तव्हां पक करे ॼाणो त जंहिं वक़्त खां श्री श्याम सुंदर यादव वंश जो नास करे वेंकट हलियो वियो आहे तंहिं वक़्त खां 7 धर्म दुनिया मां हलिया विया आहिनि। जेतोणीकि मूं घणी वेनती करे खेनि चयो त मां सॼी उमिरि अव्हां जी शेवा में रहियो आहियां तंहिं करे मूंखे पाण सां गॾु वठी हलो पर मूंखे वठी न विया ऐं चयाऊं त तूं बद्री केदार में वञी मुंहिंजो ध्यानु करे मुक्त थी। श्री कृष्ण भॻवान उद्धव भगत खे जेको ज्ञान ॿुधायो हो उन जो अहिवाल 11 स्कंद में आहे ऐं पोइ उद्धव भगत ॿुधाइनि था त मूंखे तत्व ज्ञान सम्झाए चयाऊं त मूंखे क़ाइमु सम्झी सॼे जगत खे नासून त सम्झ ऐं जीव आत्मा कॾहिं नथो मरे उन करे तोखे मुंहिंजे वञण जो सोच न करणु घुरिजे। ही जीव हिकिड़ो चोलो छॾे ॿिए चोले में वञे थो। सभई चओ जय श्री कृष्णा। श्रीमद् भागवत महापुराण साहिब 3 स्कंद 2 अध्याय संपूर्ण थियो। सभई चओ जय श्री कृष्णा। अगरि तव्हां सभिनी हरि भक्तनि खे हिन कथा मां लाभ हासिल थियो हुजे त कृपया हिन कथा खे ॿियनि हरि भक्तनि सां शेयर कजो त उन्हनि जो बि भलो थिए ऐं तव्हांजो बि भलो थिए। सभई चओ जय सिया राम। राधे राधे।